शहदादकोट मां खे ख़बर शेयर करे रहिया आहियूं त शहदादकोट में रिश्तनि तां वैसाखु खजी वियो। पैसनि एवज़ ॾंड महीनो अॻु परिणियल पंहिंजी 19 सालनि जी ज़ाल 5 लख रुपयनि एवज़ औरतुनि जा रिश्ता कराईंदड़ दलाल वटि विकिरो करे छॾियो। दलालनि पारां नारी नजमा सूमरो खे 7 लख रुपयनि में बलोचिस्तान में विकिरो करे परणाइण जो इंकशाफ केस दाख़िल। दलाल औरत गिरफ़्तार जॾहिं त ख़रीद कंदड़ दलाल औरत छोकिरीअ खे 7 लख रुपयनि एवज़ बलोचिस्तान जे इलाइक़े भागनाड़ीअ विकिरो करण जो पुलिस सां एतराफ़ करे छॾियो। ख़बर मूजिबि सूमरा कॉलोनीअ जे रहवासिण नारी नजमा सूमरो जी चाचे अब्दुल हमीद ए सेक्शन थाणे पहुची नारी नजमा सूमरे खे मुबीना अगवा करण जो केस दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त 1.5 महीनो अॻु मां पंहिंजी भाइटीअ नजमा सूमरो जी शादी असगर अली बिरोईअ सां कराई हुई। जंहिं खां पोइ मां पंहिंजी भाइटी नजमा सां मिलण लाइ संदसि घर पहुतुसि त उते नजमा घर में मौजूदु न हुई। मूंखे असगर बिरोईअ जे पाड़े मां ख़बर पई त मुंहिंजी भाइटी नजमा सूमरो खे संदसि मुड़ुसु असगर बिरोईअ पारां दलालनि मार्फत 5 लख रुपयनि एवज़ बलोचिस्तान जे इलाइक़े भागनाड़ीअ में विकिरो करे छॾियो आहे। नारी नजमा खे विकिरो करण जो केस चाचे अब्दुल हमीद सूमरो जी फरियाद ते 2 अणॼातलनि समेत 6 जवाबदारनि जंहिं में नारीअ जो मुड़ुसु असगर बिरोई, गुलाम यासीन बिरोई, शाहदान कंबू ऐं बलोचिस्तान जे इलाइक़े भागनाड़ीअ जे रहवासी फिदा मगलाणी मक्सीअ मथां केस दाख़िल करायो वियो आहे।